ज़िले वेझो ख़ासकेली बिरादरी पारां घर ते हमले जे जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो आहे। ॻोठ हयात ख़ान ख़ासकेली जे पोरियो त मोहम्मद शरीफ ख़ासकेली ऐं संदसि घरवारी ॿुधायो त ओबाश नौजवान फ़तह अली ऐं ॿिया संदसि न्याणीअ खे तंग कंदा हुआ, जंहिं जी दांह ॾियण ते मथनि हमलो कयो वियो। हुननि चयो त जवाबदारनि घर भातियुनि ते हमलो करे ॾिनो, डंडा ऐं कुआड़ियूं हणी खेनि ज़ख़्मी कयो वियो आहे। इहे माना वरी अची असांखे अॼु माना क़तल हमलो कयो आहे। मुंहिंजी छोकिरी पेट वारी खे धक हयां आहिनि, मूंखे हयां आहिनि ऐं राति बि माना असां ते अची हमलो कयो हुन। ॿ टे माण्हू अॼु त माना 50-60 माण्हू हुआ। माना असां कुहाड़ियूं अची हयूं आहिनि, लठूं हयूं आहिनि, सिरूं उछलाए हयूं आहिनि। मुंहिंजे मुड़ुस खे कुहाड़ी हई आहे, लठ हई आहे ऐं मुंहिंजी छोकिरी पेट वारी उनखे धक हयां आहिनि। 50-60 माण्हुनि नाइंजाज़ी कई आहे, सिरोटा उछलाए हयां आहिनि, दरवाज़नि खे धक हयां आहिनि। माना एॾो सां ज़ुल्म थियो आहे, नाइंजाइज़ी कई आहे। हुननि चयो त हमलो कंदड़नि खे इलाइक़े जे 62 माण्हुनि जी पुठभराई आहे, जंहिं करे पुलिस बि संदनि ख़िलाफ़ कार्रवाई नथी करे। मुतासिरनि अपील कई त साण थियल ज़्यादती जो नोटिस वठी तहफ़्फ़ुज़ ॾेई इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk